जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू भुट्टो ख़ानदान जे चश्मो चिराग बहादुर पीउ जी बहादुर न्याणी बीबी फातिमा भुट्टो जी 40वीं सालगिरह मोरो रोड शहीद भुट्टो हाउस ते पीपी शहीद भुट्टो वर्किंग कमेटी ज़िला दादू पारां मल्हाई वई। तक़रीब को 28 सालगिरह जो केक काटियो वियो। आयल पार्टी वर्करनि, उहिदेदारनि, पार्टी अॻुवाननि ग़ुलाम नबी जमाली, अली रज़ा पले पोटरो, डॉक्टर अल्लाह बख्श पंवर, मोहम्मद यूनुस जमाली ऐं ॿियनि चयो त हिन वक़्तु मुल्क ॾुखे मरहले में आहे। अवाम महांगाई जी चकी में पीसजी रहियो आहे। उन हालतुनि खे ॾिसंदे बीबी फातिमा भुट्टो मुल्क में अची ग़रीब अवाम जे विच में हूंदी त अवाम जो बुरजिलो थींदी। बाशऊर अवाम खे घुर्जे त शहीद भुट्टो जे हक़ीक़ी जानशीन बीबी फातिमा जा हथ मज़बूत कनि त जीअं मुल्क जो नाणो लुटींदड़ राशी सियासतदाननि खां छुटकारो मिली सघे। ऐं दादू में IBA टेस्ट पास कंदड़ PST ऐं GST उम्मीदवारनि सिंध हुकूमत पारां उस्तादनि जी भर्ती पॉलिसी यूनियन काउंसिल मां तब्दील करे तालके सतह ते करण ख़िलाफ़ प्रेस क्लब दादू आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उम्मीदवारनि गयासुद्दीन शाहानी, फरहान रंझानी, आसिफ आखाणी ऐं साकिद खोसो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध हुकूमत पहिरियां तालीम खाते में PST ऐं GST उस्तादनि जी भर्ती लाइ इश्तिहार जारी कंदे भर्तियूं यूनियन काउंसिल सतह ते करण जो फ़ैसिलो कयो ऐं पंहिंजे मनपसंदि ज़िलनि में उन पॉलिसी तहत PST ऐं GST उस्ताद भर्ती करण बाद पॉलिसी तब्दील कंदे उस्तादनि जूं भर्तियूं यूनियन काउंसिल बदिरां तालके सतह ते करण जो फ़ैसिलो कयो आहे, जेको सरासर ग़लति आहे। यूनियन काउंसिल सतह ते ऑफर ऑर्डर जारी करे बेचैनी ख़तमु कई वञे।